रोज़ा ग्रीन तकरीबूं मुनक़िद कयूं वेंदियूं जंहिंमें 20 मार्च खां वठी 22 मार्च ताईं मुख़्तलिफ़ ग्रीन प्रोग्राम मुनक़िद कया वेंदा जंहिंमें वणकारी आगाही उन जे फ़ाइदनि खे उजागर करण लाइ गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज लाड़काणे में 20 मार्च ते गुलनि जी नुमाइश ऐं ॿिया जेके प्रोग्राम मुनक़िद करे आगाही ॾिनी वेंदी। 21 मार्च ते इंशाअल्लाह ताला मोहनजोदड़ो खे 100 साल उन जी खोटाई खे मुकमिल थियण ते मोहनजोदड़ो में 100 बूटा पोखे ऐं वणकारी आगाही वण लॻायो सिंध सरसब्ज़ बणायो कॉन्फ्रेंस मुनक़िद करे माण्हुनि खे आगाही जो पैगाम ॾिनो वेंदो ऐं 22 मार्च ते बेगम नुसरत भुट्टो गर्ल्स कॉलेज में 100 बूटा लॻाइण सां गॾु वणकारी पेंटिंग जा मुक़ाबला बि कराया वेंदा जेके हिकिड़ी माण्हुनि ताईं बहितर ज़रियो थींदा। लाड़काणे ग्रीन स्टार्टिंग माण्हुनि में वणकारी शऊर उन जी अहमियत ऐं फ़ाइदनि खे उजागर करण लाइ बहितर नमूने सां कमु करे रही आहे। इंतिज़ामिया खे माहौलियाती गदिलाइण खां बचाइण लाइ लाड़काणे शहर अंदरि ऐं आसपास तालुकनि में ग्रीन बेल्ट ऐं अर्बन फॉरेस्ट ठाहिण लाइ क़दम खणणु घुरिजनि जीअं घणा वण लॻनि सिंध सरसब्ज़ थिए ऐं माहौलियाती गदिलाइण जो ख़ात्मो थिए।